तव्हां भी अहम ख़बर शेयर कर रहे हैं। पीर जो ॻोठ भरिसां 8 ॾींहं अॻु गुम थी वियल नौजवान परिणल नारी जो पतो न पियो आहे। अगवा जो शक ज़ाहिर कयो पियो वञे। ॻोठ पंजल कल्होड़ो वासण सवेरा ज़ाल उम्मीद अली मलिक हिन वक़्त ताईं न मिली सघी आहे। नारी जे मुड़ुस पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। शाह हुसैन थाणे ते NC दाख़िल कराई वई आहे। नारी जे मुड़ुस उम्मीद अली मूजिबि मिटनि माइटनि वटि ॻोल्हा कई पर किथे बि सवेरा जो पतो न पियो। पुलिस संदसि ज़ाल जी ॻोल्हा में मदद न पई करे। आला अख़्तियारियूं नोटिस वठनि। अहम ख़बर असां सां शेयर कर रहे हैं। पीर जो ॻोठ भरिसां 8 ॾींहं अॻु गुम थी वियल नौजवान परिणल नारी जो पतो न पइजी सघियो आहे। अगवा जो शक ज़ाहिर कयो पियो वञे। ॻोठ पंजल कल्होड़ो वासण सवेरा ज़ाल उम्मीद अली मलिक हिन वक़्त ताईं न मिली सघी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अब्दुल रज़ाक कल्होड़ो। जी अब्दुल रज़ाक। जी बिल्कुल ही शाह हुसैन थाने जे अदे ॻोठा पंजल कल्होड़ो जितां जेको आहे शादीशुदा नारी आहे नौजवान सवेरा ज़ाल उमेद अली मलक जेका मुबैना तौर पुरस्कार नमूने गुम थी वई आहे, जंहिंजे वारसनि पारां जेको आहे अगवा जो शक ज़ाहिर कंदे शाह हुसैन थाने ते NC दाख़िल कराई वई आहे। उन हवाले सां नौजवान नारीअ जे मुड़ुस उमेद अली जो चवणु आहे त संदसि घरवारी 8 ॾींहं अॻु घर मां पुरस्कार नमूने गुम थी वई आहे, जंहिंजी मिटनि माइटनि वटि सख़्तु ॻोल्हा कई आहे पर उनजो को बि पतो न पइजी सघियो आहे। असांखे शक आहे त संदसि ज़ाल खे अगवा कयो वियो आहे। हुन SSP खैरपुर खां इहा घुर कई आहे त संदसि घरवारीअ खे जी ॻोल्हा में मदद करे परेशानी ख़तमु कई वञे। जी ठीकु आहे अब्दुल रज़ाक, तव्हांजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।